अस्सलाम नाज़रीन में हान टीवी बदली कार मां मुबशर सोलंगी आऊं आहियां पिरिया गुल सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। कराची में प्लाज़ा खे बाहि 5 ॼणा सड़ी फौत 20 खां वधीक ज़ख़्मी। एम ए जिन्ना रोड ते गुल प्लाज़ा में राति देर सां बाहि भड़की उथी। केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। दर्जने दुकान सड़ी रख। 20 फायर टेंडर्स ऐं 4 स्नार्कल्स जे मदद सां बाहि विसाइण जूं कोशिशूं जारी। सड़ी फौत थियलनि मां 4 ॼणनि जी फराज़, काशिफ, आमिर ऐं शहज़ोर तौर सुञाणप। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त कंहिं बि क़ाइल नाहे कयो त ईरान ते हमिलो न कयो वञे। मूं पाण खे पाण क़ाइल कयो आहे त ईरान ते हमिलो न करणु घुर्जे। ईरान 800 माण्हुनि खे फाही ॾियण जो मंसूबो मुलतवी कयो। फाहियूं मुलतवी करण जी ईरानी क़दम जी आजियां करियां थो। व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब कंदे ट्रंप वधीक चयो आहे त असां ईरान जी एटमी सलाहियत ख़तम करे छॾी आहे। मूं पाक भारत जंग समेत 8 जंगियूं रोकरायूं आहिनि, करोड़े जानियूं बचायूं। पाकिस्तानी वज़ीर आज़म मुंहिंजे लाइ जेको कुझु चयो उहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त जहिड़ी तरह सिंध कारकर्दगी ॾेखारी आहे, ॿिया सूबा बि अहिड़ी कारकर्दगी ॾेखारनि। बदकिस्मतीअ सां सियासत जो मयार हिक ॿिए ते तनक़ीद ताईं रहिजी वियो आहे। सिंध जी सरकारी अस्पतालुनि में गुज़िरियल साल 29 लख माण्हुनि जो मुफ़्त इलाज थियो। NICVD सिंध खां सवाइ ॿियनि सूबनि जे 56 सैकड़ो दिलि जे मरीज़नि जो बि इलाज करे थी। इस्लामाबाद प्रेस क्लब जे दौरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमून चयो त सिंध हुकूमत इंफ्रास्ट्रक्चर ते $1 अरब ख़र्च करे चुकी आहे। थर जे कोयले मां पैदा थींदड़ बिजली पूरे मुल्क खे फराहम कई पई वञे। थर में कोयले जा सभ खां वधीक ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। माहिरनि मुताबिक़ कोयले मां मुल्क जी सस्ती तरीन बिजली ठाहे सघिजे थी।